नौशरो फ़िरोज़ रिपोर्ट ज़ुल्फ़िकार अली तगर आज़ाद उम्मीदवार PS बट्रीअ सिंधु नवाज़ घांगरो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त दुनिया चंड ते पहुती आहे पर असां जा हुकुमरान मुल्क लुटण फुटण में पूरा आहिनि। थाणा भोतारनि जी ओताकूं आहिनि, ग़रीब अवाम खे यरग़माल कयूं वेठा आहिनि। केरु ॻाल्हाए थो उन ते कूड़ा केस करे ॿधाए उन खे परेशान कनि था। पर हाणे अवाम सुजाग थी, जिन में 15 अल मुल्कनि जो ख़ज़ानो लुटियो, रुगो पंहिंजा बिब भरिया ग़रीबनि जी कंहिं बि साड़ न लधी। अॼु जेका ॻोठनि शहरनि में तादी थी आहे उहा सोशल मीडिया ते ॾिसो पर मुंहं जा पका थी विया आहिनि। पोइ बि मिनतू इलाज पिया कनि पर अवामनि खे घणो आज़मायो आहे, ठगनि खे सुञाणे विया आहिनि। उमेद आहे त माण्हू बरसातियुनि में तबाह थी ख़ामोश वेंदड़नि खे वोट न ॾींदो, छो त इहे ईंदा वरी मुल्क खे लूटींदा फुटींदा। उन करे वोट उन्हनि खां बोर्ड में तबाहियुनि जो प्लान वठंदा। केर बि घबराए न, असां उन्हनि सां हर हाल में गॾु हूंदासीं। जेको वोट ॾींदो भले असां खटियूं पर उन खे अकेलो न छॾींदासीं। आख़िर में अवाम खे अपील कंदसि, ख़ुदारा जे हिन वारे बि न सोचियो त पोइ इहे सूर सख़्तियूं सहिणियूं पवंदियूं। जेकी ॾुखे वक़्त में नथा अचनि उहे वोट वठण खां पोइ कंहिं जे कमु न ईंदा। हीउ वक़्तु अथव अवाम जे दुश्मननि खे वोट ज़रिए प्लान कयो। झंडो मरी आरीसर सिंध इतिहाद जोड़ियो वियो। झंडो मरी वेझो ॻोठ शेख मूसा में ॾाढो आरीसर फ़क़ीर बतराणी दरगाह ते आल सिंध आरीसर इतिहाद जो कन्वेंशन तालीम सिहत ऐं ख़ुशहाली जी तक़रीब मुनक़द कयो वियो। कन्वेंशन में सॼे सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि मां हज़ारे आरीसर बिरादरी गॾु करण जो मक़सदु तालीम सिहत ख़ुशहाली समेत मसइलनि जे हल लाइ उजागर करणु आहे। शकील आरीसर इतिहाद जे सरपरस्त हाजी अब्दुल हक आरीसर तक़रीब में ख़िताब कंदे चयो त पूरे सिंध जे रहंदड़ आरीसर बिरादरी सां का बि मुश्किलातूं पेश अचनि असांजी तंज़ीम सां राब्तो कनि। सदर अब्दुल हक आरीसर बिरादरी जी तंज़ीम में मुख़्तलिफ़ ज़िलनि मां नवां उहिदेदार सदर अब्दुल हक आरीसर, जनरल सेक्रेटरी नज़र मोहम्मद आरीसर, मोहम्मद बचल आरीसर, शकील आरीसर, माजिद आरीसर, रज़ा आरीसर, सिद्दीक़ आरीसर चूंडिया विया। चूंडियल उहिदेदारनि खां हलफ़ खणायो वियो। पूरे सिंध जे ज़िलनि थरपारकर, उमरकोट, टंडो अलियार सांगड़ सां तालुक़ रखंदड़ आरीसर बिरादरी जे माण्हुनि शिरकत। आरीसर सिंध इतिहाद जे कन्वेंशन जे नवनि चूंडियल उहिदेदारनि समेत हज़ारे आरीसर बिरादरी जे माण्हुनि दरगाह ॾाढो आरीसर बतराणी जे मज़ार ते गुलनि जी चादर चाढ़े दुआ घुरी। रिपोर्टर नौकाफ मरी, हक़ TV न्यूज़, झंडो मरी। रिपोर्ट शाज़ अली मीरानी, शिकारपुर। अॼु शिकारपुर खां 5 ॼणा प्यादल ईरान, इराक ऐं सऊदी अरब ताईं रवाना थी विया, जंहिं तक़रीबन 5 खां 6 महीना लॻी वेंदा। उन्हनि खे अज़ीज़नि, कुर्बनि, दोस्तनि, मिटनि माइटनि गुलनि जा हार पाराए दुआऊं ऐं मौलूदनि रवानो थी विया। वञण वारा ही आहिनि फ़क़ीर ग़ुलाम हैदर लाशारी साहब, फ़क़ीर राज़ी ख़ान लाशारी, फ़क़ीर अगवान लाशारी साहब, फ़क़ीर सोनो ख़ान लाशारी, नंढड़ो ख़ान लाशारी शामिल। अल्लाह पाक ख़ैर सफ़र पूरो करण जी सादत नसीब थियनि। ठुल ॻाल्हि बोलफेयर सूमरो NA 190 जे कम जो आज़ाद उम्मीदवार सरदार मोहम्मद मियां सूमरो ठुल पहुची फोतुनि जे वारसनि सां उज़र ख़्वाही करण बाद मौज़ूद शख़्सियतनि सां मुलाक़ातूं करी पंहिंजे इतिहादी पैनल जी कामयाबी लाइ वर्क तेज़ करे वोट ॾियण लाइ अपील कई आहे। उन मौक़े ते सूमरा संगत इतिहाद जे चेयरमैन ऐं समाजी अॻवान उस्ताद अब्दुल सत्तार सूमरो पारां सरदार मोहम्मद मियां सूमरो खे ॾिनल चांहि पार्टीअ जी दावत में शिरकत लाइ अब्दुल सत्तार सूमरो हाउस ठुल पहुचण ते सरदार मोहम्मद मियां सूमरो, मीर असगर अली ख़ान पंवर, मीर मुनसिब ख़ान जखरानी, सरदार तारिक ख़ान लोहर, मोहम्मद ख़ान खोसो, मीर इम्तियाज़ ख़ान खोसो, मीर अनवर अली खोसो सूमरो, मीर ख़ुर्शीद अहमद सूमरो अगोणो, MPA डॉक्टर शंकर लाल रेस बख्शण ख़ान सूमरो ऐं आयल तमाम मेहमाननि ते गुलनि जी वर्खा करे शानदार इस्तक़बाल कयो वियो। उन मौक़े ते अब्दुल सत्तार सूमरो साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त हीउ बंगलो सरदार मोहम्मद मियां सूमरो लाइ हमेशह वक़्फ़ करे छॾियो आहे। अवामी राब्ता शुरू आहिनि। हिन चयो त NA जे कम बाजो आज़ाद उम्मीदवार सरदार मोहम्मद मियां सूमरो संदसि पैनल PS 1 जे कम बाजो आज़ाद उम्मीदवार सरदार अब्दुल रज़ाक खोसो, PS 2 ठुल जो JUI उम्मीदवार मीर शफ़ीक अहमद ख़ान खोसो ऐं PS थरी गड़ी खैरो जो आज़ाद उम्मीदवार मीर मुमताज़ अली ख़ान जखरानी अवाम जे वोटनि जी ताक़त सां वॾी लीड सां कामयाब थींदा। हिन चयो त सरदार मोहम्मद मियां सूमरो ज़िले जे कमबाद में तारीख़ी तरक़ियाती कम कराइनि। सरदार मोहम्मद मियां सूमरो वाहिद सियासतदान आहे जेको तहज्जुद गुज़ार ऐं इंसानी ख़िदमत खे इबादत सम्झंदो आहे। खानपुर महर अब्दुल वहीद गडानी, खानपुर महर जमात इस्लामी जे ज़िले घोटकीअ जे तरफ़ां NA 189 में PS 19 ते बाक़ाइदा इलेक्शन वर्क शुरू कयो वियो। शुरूआत में ॻोठ गुल बेग गडानी, ॻोठ ख़ुदाबख्श गडानी ऐं ॻोठ कबूल गडानी में तमामु कामयाब तरीन इलेक्शन इज्तिमा मुनक़द कया विया।
जंहिंमें समय माण्हुनि शिरकत कई ऐं ताराज़ी खे दिलि खोले वोट ॾियण जा वाइदा वचन कया विया। इज्तिमाउनि खे ख़िताब कंदे उमीदवारनि चयो त जमात इस्लामी हर ॾुखे वक़्त में हर हंधि असांजी साथ लहण लाइ पहुची करे अवां जी मदद कंदी आहे। उन करे अवां बि हिन दफ़े जमात इस्लामी जे उमीदवार मौलाना मोहम्मद यूसुफ मज़ारी ऐं तश्कील अहमद खे वोट ॾेई कामयाब कंदा। सरदार अहमद गडानी बलोची में ख़िताब कंदे गडानी बिरादरी खे अपील कई त असां हर वक़्तु अवां सां गॾु आहियूं। उन करे मेरिट ते वोट जा जेकॾहिं असां हक़दार आहियूं त पोइ अल्लाह जी रज़ा लाइ जमात इस्लामी खे वोट ॾेई कामयाब करियूं। महिमान ख़ासि अमीर जमात इस्लामी ज़िला घोटकी मोहम्मद यूसुफ मज़ारी साहब ऐं तश्कील अहमद सिद्दीकी जिन पंहिंजी सदारती ख़िताब अवाम खे वोट जी दरख़्वास्त कई ऐं जमात इस्लामी जे पोयंं कारकर्दगी बि बयानु कई। सकरन रिपोर्ट काज़ी अली रज़ा सनाई सकरन प्रेस क्लब जे नौजवान जाखोड़ी साफ़ी गुलाम नबी मल्लाह पारां साल 2024 लाइ प्रेस क्लब जे नवनि चूंडजी आयल उहिदेदारनि जी मान में मांझांदे ऐं अजाणे जो अहतमाम कयो। उन मौक़े ते मेज़बान गुलाम नबी मल्लाह ॻाल्हाईंदे चयो त तोड़े जो मुंहिंजो साफ़ थी सफ़र एतिरो डिघो न आहे, पर चंद सालनि में सकरन प्रेस क्लब खे वेझे खां ॾिसण ऐं परखण जो मौक़ो मिलियो, जंहिं मां मुतासिर थी हिननि दोस्तनि सां गॾु रहियसि जेको अञा ताईं आहियां। हिन चयो त ईमानदारी ऐं ग़ैर जानिबदार सहाफ़त सकरन प्रेस क्लब जी सुञाणप आहे। उन खां अॻु गुलाम नबी मल्लाह जे वालिद अली हैदर मल्लाह आजियाणो पेश करे उहिदेदारनि खे सिंध जी रवायत मूजिबि अजरकूं ओढायूं। उन मौक़े ते सकरन प्रेस क्लब जे सदर रज़ा मोहम्मद सियाल ॻाल्हाईंदे चयो त असीं शुक्रगुज़ार आहियूं गुलाम नबी मल्लाह जा जंहिं मांझांदो मान ऐं मोहबतूं ॾिनियूं। आजियाणे के सकरन प्रेस क्लब ॿिनि अॻुवाणनि सदरनि मसूद अहमद उमरानी ऐं काज़ी जावेद सनाई पिण ख़िताब कयो, जॾहिं त अली शेर मल्लाह, अली अकबर मल्लाह ऐं फ़ाइज़र मल्लाह ऐं यासिर मल्लाह पिण मांझांदे में शरीक हुया। मीरपुर ख़ासि रिपोर्ट सूमार समय जो मैन हैदराबाद रोड के FC जे साम्हूं मोहम्मद मकरानी ॻोठ में हिकु बंदि पियल घर चोर चोरी करण जी इरादे सां घर में घिरियो त पाड़े वारनि ॾिसी वरितो ऐं फ़ौरन चोर खे झले पुलिस हवाले ऐं चोर पंहिंजे ई साथीअ जो नालो पाण ॿुधाए पियो। ऐवान सहाफ़त मीरपुर ख़ासि। मीरपुर ख़ासि रिपोर्ट सूमार समय जो मीरपुर ख़ासि दिलबर महर थाणे जी हद काठड़ी भरिसां ट्रक जे टक्कर में ज़ख़्मी थियल नींगरी हिंगोरनो वासण ज़ख़्मनि जा सूर न सहंदे हैदराबाद अस्पताल में फ़ौत थी वई। फ़ौतीअ जो लाश घर पहुचण ते कोराम मची वियो, जॾहिं त ॿी ज़ख़्मी थियल नींगरीअ खे हैदराबाद अस्पताल मां नाज़ुक हालत में कराची अस्पताल मुंतक़िल कयो वियो। ऐवान सहाफ़त मीरपुर ख़ासि। मीरपुर ख़ासि रिपोर्ट सूमार समय जो मीर वा पुलिस जी हद बेलाड़ो शाख लॻ एक्साइज़ पुलिस ऑफिसर मीर ग़ुलाम हुसैन ॿुधायो त मुंहिंजो पुटु मीर सैफ अली टालपुर पंहिंजी फैमिली समेत शादी लाइ हैदराबाद वञी रहिया हुया, जिते ॿिनि गाॾियुनि में सवार कुझु माण्हुनि खेनि बीहण जो इशारो कयो। मीर सैफ धाड़ेल सम्झी गाॾी भॼाइण जी कोशिशि कई त गाॾी सवारनि गाॾीअ ते फायरिंग शुरू करे ॾिनी, जंहिं सबबु गाॾीअ जा टायर बस्ट थी विया ऐं गाॾी बीही वई। पोयां गाॾी में सवार हमराह जंहिंखे कमांडो पुलिस जी वर्दी पातल हुई, जिन हथियार सिधा कया ऐं गाॾी खे फेरे विया। मीर सैफ ख़ौफ़ मां तारुफ़ करायो ऐं पुलिस कमांडोस चयो त अॻियां वारदात थी हुई, असां उहा गाॾी सम्झी हुई। एतिरो चई ॿिनि गाॾियुनि में सवार पुलिस कमांडोस गाॾियुनि में चढ़ी रवानो थी विया। ऐवान सहाफ़त सूमार समय जो। सकरन रिपोर्ट काज़ी अली रज़ा सनाई पाकिस्तान तहरीक इंसाफ यूथ विंग पारां NA 208 ऐं PS 38 जे उम्मीदवारनि गुल मोहम्मद रिंद ऐं मोहम्मद नदीम राजपूत जी चूंड मुहिम लाइ हमदर्द हाउस सकरन खां शानदार रैली कढी वई। उन मौक़े ते रैलीअ जी अॻवानी कंदड़ हिसाम रिंद, शहज़ाद रिंद, यूसुफ मैतलो, हबीब अहमद, मोहम्मद इब्राहिम, असद अली, अज़हर महर, असलम रिंद, मोइन लाखो ऐं शुएब शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त PTI पारां NA 208 ऐं PS 38 जी चूंड मुहिम जो मुकमल तयारी करे छॾी आहे, जंहिंजी शुरूआत बि कई वई आहे। हिननि चयो त सकरन समेत पूरे मुल्क जो नौजवान पाकिस्तान तहरीक इंसाफ सां गॾु आहे। तोड़े जो असांजी पार्टी ते रियासती अदालती सख़्तियूं आहिनि, पर अवाम अॼु बि इमरान ख़ान जे दिलनि ते राज करे थो। उन करे इंशाअल्लाह ईंदड़ 8 फरवरी जो सच कामयाबी जो सिज उभरंदो। हिननि वधीक चयो त जेकर इमरान ख़ान खे आज़ादु करे निशान बैट अलाइट करे आज़ादी सां इलेक्शन विढ़ण न ॾिनी वञे त मुख़ालिफ़नि जूं ज़मानतूं ज़ब्त थी सघनि थियूं, पर उन्हनि सख़्तियुनि बावजूदि असांजा हौसला बुलंद आहिनि। इंशाअल्लाह इमरान ख़ान हिकु भेरो ॿीहर मुल्क जो वज़ीर आज़म थींदो। उन मौक़े ते ग़ुलाम मुस्तफ़ा जलालानी, निसार परियाड़, इक़बाल रिंद ऐं नज़ीर हुसैन रिंद पिणु मौजूदु हुया।
मीरपुर खास रिपोर्ट सूमार समय जो आल पाकिस्तान कौमी इत्तेहाद आल पाकिस्तान उनड़ इत्तेहाद जे चेयरमैन सरदार जाम फेरोज उनड़, मरकजी कोऑर्डिनेटर जाम अब्दुल सलाम उनड़, फकीर मोहम्मद उनड़, अब्दुल जब्बार उनड़, शफीक अहमद उनड़, अल्लाह बचाए उनड़, जाम अब्दुल समीन उनड़ ऐं ॿियनि सां गॾु महबूब अली उनड़ जी दावत वलीमे जी तक़रीब में शिरकत कई। उनड़ इत्तेहाद जे सवें कारकुननि ऐं मोअज़्ज़िज़ीन संदसि शानदार इस्तक़बाल कयो, गुलनि जी वर्खा कई ऐं सिंध जी सक़ाफ़त अजरक ऐं लुंगीअ जा तोहफ़ा पेश किया। चेयरमैन सरदार जाम फेरोज़ ने ख़्वाहिशनि जो इज़हार कयो। महबूब अली तक़रीब में आयल समूरनि महिमाननि जो शुक्रियो अदा कियो। ऐवान साफ़त सूमार समय जो खानपुर महर रिपोर्ट अब्दुल वहीद गडानी खानपुर महर जे मदरसा दारुल उलूम हमादिया खानपुर महर मां NA 199 जे उम्मीदवार अब्दुल क़यूम हाले जी VPS 20 जे JUI पारां वर्क प्रोग्राम जो आगाज़ वर्क पंहिंजो वीडियो पैगाम जारी कंदे चयो त अवाम खे घुर्जे त हिन भेरे नवां चेहरा आंदा वञनि जीअं अवाम जी क़दर थिए। ही सियासत आहे। असां सियासी जमात जे प्लेटफॉर्म तां इलेक्शन विढ़ी रहिया आहियूं ऐं हिन भेरे जमियतुल उलमा इस्लाम जा उम्मीदवार कामयाब थींदे। अवाम खे घुर्जे त असांजो साथ ॾिनो वञे, पंहिंजे मुस्तक़बिल बाबति सोचणु घुर्जे।